लधा खान ही जेका ही सजी मिल्कियत तू ॾिसी थो पियो न, इहा अधु मिल्कियत मुंहिंजे लाइ मुंहिंजा अबा मुंहिंजा ॾाॾा मुंहिंजे लाइ हिते रखी विया, मतिलबु छॾे विया। बाक़ी अधु मिल्कियत इहा मां राति ॾींहुं हिते खोड़ियूं हणी हणी पोइ ठाही आहे, जेका तो जहिड़े चंडनि जेकी हथ में। अदा ख़बर मां चंडरो आहियां? न न, मां हिकिड़ी ॻाल्हि कई त अलाए केतिरनि चंडनि खे पंहिंजे अबनि ॾाॾनि जूं मिल्कियतूं हथ आयूं ऐं उन्हनि खपाए छॾियूं। तुंहिंजे साम्हूं हले केतिरा मिसाल पिया आहिनि। हाणे मां सां त पुनल खे ॾिस, तुंहिंजे साम्हूं आहे न, केतिरी मिल्कियत अबा ॾाॾा हुनजे लाइ छॾे विया ऐं खपाए छॾे। जेकॾहिं चंडो न खपाए हा त ॻोठ में वॾो अमीर सॾिजे हा। ख़बर खान तुंहिंजूं सभु ॻाल्हियूं सचूं, पर जेके मां हवाला ॾियण आयो उहे त वठ न। अरे कहिड़ी जल्दी आहे या सिज लथो थो वञे जो तुंहिंजो पेट थो फाटे हवाला ॾियण जे लाइ? मिल्कियत हा त मिल्कियत मूं वटि अलाह जी महिरबानी सां गंज आहे। जेकॾहिं मां चाहियां न हिन ॻोठ जी पग मां पंहिंजे सिर मथां रखी सघां थो, पर तव्हां जहिड़े निभागण जो केरु चङो। मां निभागो आहियां? तूं न लधा, मां ॻोठ वारनि जो मिसाल थो ॾियां त हिन ॻोठ में अहिड़ा माण्हू था रहनि जो खोरी खे घुमरी। जेकॾहिं उन्हनि ॻोठ वारनि में तुंहिंजो शुमार थिए थो त का वॾी ॻाल्हि त कोन। पर अदा ख़बर आहे मूंखां हवाला वठ, मूंखे शहर बि वञिणो आहे। अरे मूंखे ख़बर आहे त तूं शहर वञी कोर्टूं खोलाईंदे, हरू भरू रुली पिनी 2-4 रुपया खपाए पोइ मोटींदे। इहे 2-4 रुपया लाड़े रखो त पुट जी शादी लाइ कम ईंदई। जरा इन पुट जी शादी खां यादि आयो तोसां ॻाल्हि करण आयो आहियां धयाणीअ रिश्ते जी। लधा मुंहिंजे पेरनि मां जूतो त लाहे वठ। अदा ख़बर आहे कंडो लॻी छा? हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, हे जूतो मां तुंहिंजे मुंहं में हणां या मां पंहिंजे मुंहं में हणां? पर छो? अरे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, भला मिटी माइटी जूं ॻाल्हियूं हिते ज़मीन ते थींदियूं आहिनि। हाणे हरू भरू मुंहिंजे रस्तो ख़राबु न कर, अंतर हितां भञा आहे न घाटो मुर्तबत सम्झे पाण खे गेदूड़ो। जेकॾहिं मुंहिंजी धीअ ॿोड़े सां शादी करे